मलीर में जीए सिंध स्टूडेंट फेडरेशन पारां शहीद बशीर खान कुरैशी जी 8वीं वरसी मल्हाई वई। शहीद बशीर खान कुरैशी जी वरसी तकरीब सादगीअ सां जस्का माउस गुलशन हदीद में मल्हाई वई, जंहिंमें शहीद के लफ्ज़न जी भेटा पेश कई वई। तकरीब के शहीद जे फर्जंद जीएम कुरैशी खिताब कंदे चयो त शहीद बशीर खान कुरैशी तकरीब के खिताब कंदे बशीर खान जे फर्जंद जीएम कुरैशी चयो त शहीद बशीर खान कुरैशी सिंध जे हकनि जी ॻाल्हि कई ऐं सिंध खिलाफ़ थींदड़ साज़िशुनि जो मुक़ाबिलो कयो। हुन चयो त सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां थियल वेसाघातियुनि ते पंहिंजो भरपूर जदोजहद कंदे सिर जो नज़रानो ॾेई अमर थी वियो। उन मौके ते जसाफ जे ज़िले अॻवाननि जीएम सियाल सालार सिंधी ऐं ॿियनि चयो त बशीर खान कुरैशी सिंध जे दुश्मननि सां मुआडो अटकायो ऐं आख़िरी घड़ीअ ताईं विढ़ंदो रहियो। वरसीअ जे मौके ते जसाफ पारां जस्का माउस ते ॾिया ॿारे शहीद बशीर खान कुरैशी खे भेटा पेश कई वई। उन मौके ते मेहरान शाहानी, लुत्फ अली, बाबर सियाल ऐं ॿियनि कारकुननि शिरकत कई। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।